بعضهم لبعض عدو إلا المتقين صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد वबारक वसल्लम तस्लीमा। बिरादरान इस्लाम पहली पहली दुरूद शरीफ के पढ़ो। अल्लाह ताला असांखे वॾी रहमतूं फरमाए। ईसाल सवाब की मजलिस सभई गॾु थिया हुआ त ॿिन्ही जहाननि जे सरदार अड़ियनि जे आधार मदीने जे सोने साईं जे दसियल वाट मूजिब रब करीम जे हुकुम मूजिब अल्लाह जे बाने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती कामिल अकमल मुर्शिद करीम जे फ़कीर निस्बत वारे फ़कीर साईं इमदाद जे रब करीम मग़फ़िरत फरमाए, उनजे दर्जात के बुलंद फरमाए ऐं उनखे जेका अॼु ख़ैर ख़ैरात थी आहे या जेको कुझु अॼु उनजे लाइ दुआऊं घुरूं था, अल्लाह पाक उन्हनि जो सवाब उन्हनि जे रूह खे पुॼाए। रब करीम पंहिंजे कलाम पाक में फरमायो त वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलिइख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। जेके उन्हनि जे पोयों ईंदा आहिनि पांडा मुंहिंजे दरबार में हथ खणी अर्ज़ु कंदा आहिनि, कहिड़ा ए परवरदिगार असांजी भी बख़्शिश फरमाए त असांजे उन्हनि भाइरनि जी भी बख़्शिश फरमाए जेके असां खां पहिरीं सलामती ऐं ईमान सां तुरे अची पहुता। हक़ीक़त इहा आहे मुंहिंजा भाउ त वॾे में वॾो शान मदीने जे साईं जो अल्लाह पाक जे दरबार में ऐं असांखे जेका भी रियायत मिली आहे रब जे दरबार में या अल्लाह पाक जे तरफ़ खां जेका भी मेहरबानी थी आहे इहा सभु मदीने जे साईं जो सदको आहे। छा त शान आहे। हिकिड़ी हदीस मुबारक आहे त हिकिड़े भेरे पीरी पगदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियन जा ताजदार ख़ातमन नबीयीन पंहिंजी न्याणी जन्नत जी राणी अम्मा ख़ातून जन्नत जे घर मुबारक में तशरीफ़ फरमा थिया, पर हीअं जो अंगण में आया त फुड़ फुड़ पई वसी महबूब बीह रहिया। अम्मा साईं जो ॾिठो त अम्मा साईं मौला हैदर करार तकड़ा निकिरी पिया इस्तक़बाल जे लाइ वठी अची विहारियऊं। पहिरीं अर्ज़ु कयूं क़ुर्बान वञूं साईं हेॾे ईंदा या साईं सां रलिया हलूं। पाण फरमायूं त तव्हां मुंहिंजे वेझो अचो। पोइ वेठा सॼे पासे ॾों मौला हैदर करार खे विहारियऊं, खॿे पासे ॾों अम्मा ख़ातून जन्नत खे विहारियऊं। ॿई शहज़ादा नंढड़ा हुजनि हसनैन करीमैन उन्हनि खे पंहिंजे गोॾनि मुबारकनि ते विहारियऊं। पंहिंजी चादर मुबारक कारी हीअं सभिनी खे वेढे पंहिंजा हीअं हथ मुबारक
बई दई वेझो करे ऐं अल्लाह पाक जो ज़िक्र पढ़ण लॻा त ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह महबूब ज़िक्र पढ़ण लॻा। इहो अमा साहिब बि पढ़ण लॻी, मौला हैदर करार बि पढ़ण लॻा, शहज़ादा बि पढ़ण लॻा। समझे तो इन महफ़िल जो शान छा हुयो। ला इलाहा इल्लल्लाह त को मोहब्बत सां दुनिया में को बानो पढ़े। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको रब करीम जो अर्श आहे जंहिंमें 3,60,000 थुल मुबारक आहिनि ऐं हिकिड़े थुल मुबारक खां ॿिए थुल मुबारक ताईं एतिरो फ़ासिलो आहे जो 1200 शहर ही उन में आबाद कजनि त इन विच में थी वेंदा। इहो रब करीम जो अर्श मुबारक आहे। इन अर्श अज़ीम जो हिकिड़ो थुल मुबारक हीअं लुॾण लॻंदो, बानो ज़मीन ते थो पड़े। ला इलाहा इल्लल्लाह पंहिंजे रब जो नारो थो वणे, उनजी वहदानियत जो इक़रार थो करे, अल्लाह पाक जे शान खे ॻाए थो जेको रब जो हक़ आहे। अर्श अज़ीम जो थुल मुबारक ही लर्ज़े थो। अल्लाह पाक हुनखां पुछा फरमाईंदो त हे मुंहिंजे अर्श अज़ीम जा सुतून तूं छो ॾकणी में आयो आहे। उहो अर्ज़ कंदो त मुंहिंजा रब मखलूक जा रब तुंहिंजो बानो ज़मीन ते तुंहिंजो ज़िक्र थो पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह जा नारा थो वठे, अञा ताईं हुन जा गुनाह बख़्शिया न विया। हाणे हिते सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त रब करीम जे अर्श अज़ीम जो थुल बि मखलूक आहे। जेकॾहिं अर्श अज़ीम जे थुल मुबारक खे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारे जी ज़मीन ते ख़बर पए ऐं उन जे मग़फ़िरत जे लाइ इन ज़िक्र मुबारक जे करे अल्लाह पाक जे हुज़ूर में दुआ करे त उहो रब जो महबूब जेको जुती मुबारक सां इन अर्श अज़ीम ते घुमे उनखे तुंहिंजे असांजे दुरूद जी ख़बर न पवंदी। अल्लाह पाक फरमाईंदुसि त तूं लर्ज़ा बंदि कर, मां इन बाने खे बख़्शे थो। हे त ज़िक्र पढ़णु आहे हिकु बाने जो, त जेको हिन काइनात में रब जो महबूब आहे उहो जॾहिं पंहिंजे बचड़नि सां जन्नत जे राणी सां मौला हैदर करार सां जन्नत जे नौजवाननि जे सरदारनि सां बीह ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुबारक पढ़े त इहो शान छा हूंदो, इन महफ़िल जो मक़ाम छा हूंदो। लिखनि था पिया त जॾहिं सरकार इहो पढ़ियो त हवाई जेका लाइट थी त अल्लाह पाक जिब्रील अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो त सभिनी फ़रिश्तनि खे असांजो हुकुम पहुचाए त उहे सभु असांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे महबूब जे इन ख़ासि मजलिस जो नज़ारो कनि। जेके बि फ़रिश्ता आहिनि आसमाननि जा, अर्श अज़ीम जा, जाथरुनि जा, हिन ख़ासि मजलिस जो नज़ारो कनि। पोइ अर्श अज़ीम जा, सिदरतुल मुंतहा जा, सतनी आसमाननि जा फ़रिश्ता इन मजलिस जो नज़ारो कंदा। जिब्राईल अलैहिस्सलाम रब करीम खां इजाज़त वठी अल्लाह जो सलाम पाक में पहुचाईंदो, सलाम रब जा, ऐं मदीने जे साईं खे अर्ज़ थो करे इन पंहिंजे चादर मुबारक में साईं माखे बि थोरी जॻह ॾींदे। शान जेके सुञाणनि जन वटि शान आहे, काथों लहे थो काथे अचे थो, महबूब जी चादर मुबारक में जॻह थो घुरे, इन चादर मुबारक में माखे भी जगह ॾींदे साईं, छो त अॼु तुंहिंजी चादर मुबारक जो जेको नूर आहे सतनी आसमाननि खां टपी अर्श अज़ीम ते टच पियो थो करे। हे त महबूब जी चादर मुबारक। माण्हू अलाए छा था सम्झनि, अलाए छा था चवनि, जंहिंजी चादर मुबारक जो नूर सतनी आसमान टपी थो वञे उहो पाण नूर ई न आहे। पाण फरमायूंसि
ए जिब्रील हे मुंहिंजी चादर हिकिड़ो फ़क़ीराणो लिबास ऐं तुंहिंजो ठिकाणो ऐं तुंहिंजी जाइ सिदरतुल मुंतहा ऐं जन्नतुल मावा यानी तू हिन मुंहिंजी चादर में वेहण थो चाहीं तुंहिंजो ठिकाणो ॾिस किथे आहे जन्नतुल मावा सिदरतुल मुंतहा त जिब्रील थो अर्ज़ करे त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो तव्हां ते हक़ आहे उन जे एवज़े में उन हक़ जे एवज़े में मूंखे हिन पंहिंजे चादर मुबारक में थोरी जॻह ॾींदव पाण फरमाइश त कहिड़ो तुंहिंजो हक़ आहे मुंहिंजे अर्ज़ कई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हांजा जद अमजद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे निमरूद बाह में पियो विझे त मां हवा में खणी वरितो जदे अमजद तव्हांजा हिन मुंहिंजो हक़ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम नबी अमा नबियनि खे पंहिंजो भाउ सॾियो आहे उनखे जॾहिं खूह में उछलनि पिया किरण खोद में हथ ॾिनोमांसि पर साईं तुंहिंजी साहिबज़ादी तुंहिंजी न्याणी हज़रत फातिमा ज़हरा जॾहिं हिन चकी हलाईंदी आहे मां बि चकी में हथ विझी हलाईंदो आहियां जॾहिं तुंहिंजी न्याणी जन्नत जी राणी पंहिंजे ॿिन्ही शहज़ादनि जो पीघो लोॾींदी आहे मां बि पीघो लोॾाईंदो आहियां जॾहिं तुंहिंजो भाउ जंहिंखे पंहिंजो भाउ सॼो थी हज़रत अली मुर्तज़ा इहो जॾहिं ख़ैबर जो किलो पटे पियो मां बि हथ विझी पटायोमांसि इहो त मुंहिंजो हक़ आहे पाण फरमाइश आहे पुठी मंझि न उहे पुठी न लिखनि था त ईअं वेठो जीअं सीनो लॻाए हाणे उते वेठो आहे पाण फरमाइश सां जिब्रील छा मुशाहिदो थी रहियो थी छा ॾिसी रहियो आहे अर्ज़ थो करे त अॼु हे तुंहिंजी चादर मुबारक जेका आहे ज़मीन आसमान हत्ता के अर्श अज़ीमत भी अशरफ व बरतर अल्फाज ॿुधो चादर मुबारक तुझी चादर मुबारक अज अर्श अज़ीमत भी अशरफ व बरतर जंहिंजी चादर मुबारक अल्लाह पाक वटि इहे मक़ाम माणे त उहो महबूब कहिड़े मक़ाम वारो हूंदो उन महबूब जे शान खे तोड़ण वारा काथे हूंदा अॼु जेकॾहिं मदीने जे साईं खे हयातुन नबी खे जॾहिं दुआऊं असांजूं मथे नथियूं पहुचनि ऐं क़बूलत जो शरफ़ नथियूं पाइनि असांजे गुनाहनि जे करे ऐं पोइ केर बि आज़माए ॾिसे पंहिंजे आका खे भले सॾु करे मदीने जे साईं खे अर्ज़ करे ॾिसे त सरकार वटि दाद रसी थिएसि थी या नथी थिएसि हिकिड़े असाब सकोरे ते चढ़ियो कर्ज़ खयो हुनजे वालिद साहब यहूदियुनि खां मदीने शरीफ़ में यहूदी हूंदा पोइ उते ॿियो त कुझु न हो खारकूं हूंदियूं चइबा फसुल लहंदो या हितां जा माण्हू कणिक लहंदी त ॾींदासीं सारियूं लहंदियूं त कर्ज़ ॾींदोमांइ चइबा खारकूं लहंदियूं त ॾींदासीं हाणे खारकूं न सालसियूं थोरियूं खजुनि फर्ज़ हलियो थोरो यहूदियुनि खे अची ॻणती वरायो हाणे रहिया कर्ज़ कारो लहंदा IMF वांगुरु त हे बि टैक्स हणनि हे बि टैक्स हणनि हे बि टैक्स हणनि वो वरी हणण ते पूरा असांखे पीअण में पूरा असां वरी ॼट चढ़िया जीए जीए चवण में पूरा कर्ज़ हो खाइनि हो पंहिंजे पैसे कढण जे लाइ हणा यहूदियुनि खे पंहिंजी ॻणती लॻी आया ॾिठो हिन जे बाग में कुझु कोन्हे खजुर में एॾो माल कोन्हे अची तक़ाज़ा कयूंसि कर्ज़ ॾे अची फाथो अच्छा उहो गुज़ारे वियो हुनजो पुटु उनखे अची वरितो पीउ जो कर्ज़ ॾे हाणे हिन जा पाण वटि इहो आहे ॿियो त कुझु कोन्हे हे बाप बीठो आहे खणो चए बाबा हिन मां असांजी पूरी न पवंदी चए वेली अलाह तव्हां सभु खणो मुंहिंजी जान छॾियो एॾो तंग कयूंसि कि असां न छॾियूंसि
यहूदी पाण सम्झे त कीअं मुंड खां वठी बदमाश चए त जरा घणो तंग कयूंसि हाणे मूंखे असहाब सरोवर खां मथे जेको मवहिदो आहे उन महिल जंगल वेठा दवाऊं बंदि थियूं आहिनि माल बि कोन्हे रोज़ दर ते बीठा आहिनि तंग बीठा था कनि घणियूं दुआऊं घुरियूं अथनि चई हाणे वञा रब जे महबूब ॾे रहमत लिल आलमीन जंहिंखे रब रहमत लिल आलमीन करे मोकिलिया छूटंदुसि त हिकदमि छूटंदुसि अची करीमनि खे अर्ज़ु कई मां क़ुर्बान वञा बापे मुंहिंजे कर्ज़ो खयो हो हाणे उहो त वियो गुज़ारे अची मूंखे यहूदियुनि सुड़ो कयो आहे खजुनि में माल कोन्हे कीअं कयां पाण फरमायुसि त सभई खजुनि जो माल कट हाणे इहो नथा फरमाइनि त बाबा अलाह खां दुआ घुर खजुनि जो माल वधाईंदो त अलाह वधाईंदो रब खां दुआ घुर ॾे काॾे आयो आहियां मां जो तव्हांखे सेखारियो अला इलाहा इल्लल्लाह अलाह खां घुरणु सेखारियो आहे वरी हेॾे आयो आहियां इहो नथा फरमाइनि फरमाइनि सां वञी वञी खजुनि जो माल कट हिकु जाइ ते गॾु करे पोइ असांखे ॿुधाए वञी खजूं कटे रखियूं वो बि हीअं तारा फिरणाइनि पिया उन्हनि बि ॿुधो अवा न बि हीअं चयो अथसि उन ॾे वियो साड़ सड़िया बि ॿुधनि पिया माल सॼो गॾु थियो करीब आया उते हुनजे मथां बि बरकत जी दुआ फरमाई बरकत जी दुआ फरमायूं अॼु में बरकत जी दुआ फरमाई वेंदी आहे पर हिकिड़े खे सम्झ में न ईंदी आहे पोइ बि सरकार जी सुनत त आहे महबूब जे दुआऊं जो त पंहिंजूं दुआऊं न थींदियूं पर सुनत त महबूबनि जी आहे दुआ महबूबनि फरमाई दुआ फरमायूं हलिया विया फरमायूंसि त जंहिंजो बि जेतिरो कर्ज़ आहे ॾींदो वञे हाणे मूंखे ॾस तव्हां अलाए कयूं आहिनि अलाए न कयूं आहिनि ज़मीनूं तव्हांखे ख़बर कान्हे असां ज़मीनूं कंदा आहियूं इहे ज़मीन करण वारा अहिड़ा होशियार क़ाबिल थींदा थी जो हिकिड़े भेरे मां पंहिंजे ॿनी में कणिक पियो छकायां ॿिज पुराणो कुड़मी हो ॿिज छचईं बि सभ खां थोरो ऐं मूंखे चई त घटि में घटि हेतिरो अनो कंदई एॾो हुननि जो तजुर्बो ज़मीनूं करे करे एॾा क़ाबिल थी विया वाकई लॻभॻि ओतिरो अनु थियो वो बि त क़ाबिल आहे न यहूदी बि त खजूर कंदा हा न उते उन्हनि खे बि त ख़बर ई न त कुल माल हेतिरो थींदो जेको अंदाज़ो हणनि पिया महबूब दा फरमाइनि त जेतिरो बि जंहिंजो कर्ज़ आहे उनखे जो खणंदो वञो हाणे साईं हे ॾींदो वियो हे ॾींदो वियो हे ॾींदो वियो हो कर्ज़ खणंदा विया सभई पंहिंजे कर्ज़ जो माल खणी विया पोइ बि जेका खजूर बची अॼु जे लिहाज़ सां 3000 ऐं कुझु शेर थी थिए 3000 ऐं कुझु शेर इहा बची छा थो सम्झे मदद थी या न थी अड़हूद थी या न थी मुसीबत टरी या न टरी रहमत लिल आलमीन जे अचण जी बरकत पई या न पई ख़ुशि थियो ॾाढी ख़ुशी थी कर्ज़ बि लही विया ऐं रहंदो माल बि बची वियो पोइ सिधो आयो मदीने जे साईं वटि अची सॼी ॻाल्हि कई साईं कर्ज़ बि लही विया सभु यहूदी पंहिंजा कर्ज़ बि खणी विया ऐं हेतिरी खजूर बची पई आहे पाण पहिरीं नारो खयूं अल्लाह अकबर इहो नारो हणी ऐं फरमायूं त बेशक मां अल्लाह जो रसूल आहियां छा थो सम्झां इन्हनि खे शान खे ॼाणे जिब्राईल अलैहिस्सलाम जॾहिं महबूबनि जे इन सां थी ऐं पोइ वियो आहे मथे त लिखनि था पिया क़याम करे आसमाननि ॾे विया त अल्लाह ताला फरमायो सभिनी फ़रिश्तनि खे वञो पंहिंजे सरदार सां हथ मिलायो छो त जिब्राईल अलैहिस्सलाम सरदार आहिनि मलाइकनि जा पंहिंजे सरदार सां हथ मिलायो ऐं इन जे सीने खे चुमी ॾियो इन जे सीने खे चुमी ॾियो छो
इन जो सीनो असांजे महबूब जे पुठी मुबारक सां लॻो। बिरादरान इस्लाम, सभिनी मलाइकनि रब जे हुक्म जी ताबीर कनि। हे असां सां जेके महिरबानियूं आहिनि ये इन सोने साईं जे करे, इन महबूब जे करे। विख विख ते मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती जे लाइ दर बेश्त जा रस्ता खुलिया पिया आहिनि, पर अल्लाह साईं वो अदब नसीब करे। हिकिड़े भेरे असांजा मुर्शिद कामिल मशहूर वारा साईं वेठा हुजनि, अल्लाह वारा वक्तन फवक्तन पंहिंजे फ़कीरनि जी, पंहिंजे सोहबत वारनि जी पिया तरबियत कंदा आहिनि। पोइ पाण वेठा हुजनि, वेठे ॻाल्हि कढूं त ज़मीन ऐं आसमान में केॾी विथी आहे। चयोसीं तमामु वॾी विथी आहे। फरमायूं त एॾा जो कंहिंजा सवाब हुजनि, हेॾो ज़मीन होॾो आसमान। हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झजांइ जेका हिन शइ सां ठहिके बि अचे। हदीस मुबारक आहे त ज़मीन ऐं आसमान सवाबनि सां नेकियुनि सां भरे खणी अचे, ॿियो को बि गुनाह न हुजेसि, रुगो पीउ माउ जो बेअदब आहे। अल्लाह ताला फरमाए थो त इन्हनि नेकियुनि सवाबनि जो अजुर न मिलंदई, जन्नत न मिलंदई, पर जन्नत जी ख़ुशबू सिंघण जे लाइ बि न मिलंदई। रुगो पीउ माउ जो बेअदब, जन पालियो अथसि, जन निभायो अथसि, जन नंढपण में ख़िदमत कई अथसि, एॾो उन्हनि जो हक़ आहे त जंहिं हिन सिर खे पंहिंजी उम्मत खे दोज़ख में पवण खां बचायो आहे, उन जो छा हूंदो। असांजे मुर्शिद कामिल फरमायो त हेॾी वॾी विथी आहे, एॾा वॾा कंहिंजा सवाब हुजनि त अर्ज़ु कयूं, फ़क़ीर न अर्ज़ु कयूं त साईं उहो त ॾाढो भलो माण्हू थियो, ॾाढो भलो माण्हू थियो, नजात वारो थियो, एॾा वॾा हुनजा सवाब आहिनि। पाण फरमायूं त माचीस जी तीली ॾिठी अथव? चए हा साईं। छा हूंदो आहे हुनखे? चइसई हुनखे ज़रड़ी बारूद जी लॻल हूंदी आहे, ज़रड़ी। पाण फरमायूं त एॾो अन्न हुजे, इहा ज़रड़ी बारूद जी, इन अन्न खे सभु आहे एॾे वॾे अन जे ढर खे ॿार सभु ॿार खे साड़े छॾींदी या न? अर्ज़ु कयूं क़िबला, उहा इनखे साड़े छॾींदी। फरमायूं त यादि रखियो, एॾा सवाब हुजनिसि, एॾे अमल नामे खे एतिरी ज़रड़ी बेअदबी या गुस्ताखी जी जेकॾहिं थी त सॼी ॿार अमल जी सड़ी वेंदसि। अल्लाह साईं जल शान अमल वारो खे परवाह ई न आहे, उन बेपरवाह खे परवाह न आहे त केॾा वॾा अमल सड़ी वियसि इन ज़रड़ी बेअदबी ते। पोइ फरमायूं त एॾी विथी जेका ॾिसो था, एॾा वॾा गुनाह हुजनि, एॾा वॾा गुनाह हुजनि, जैसे तमामु वॾा गुनाह आहिनि। पाण फरमायूं एॾा वॾा गुनाह हुजनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत सां दुरूद पढ़े त इन्हनि सभिनी गुनाहनि खे उहा साड़े छॾींदुसि। या रस्ते वञे थो, थुॾो लॻो, पेर खे थुॾो लॻो। हाणे हिते इंसान बेवस आहे, पेर खे थुॾो लॻे त सूर थींदो या त कंदो या ईअं कंदो, पर उन महिल न करे अल्लाह। पेर खे थुॾो लॻो कि अल्लाह, इन सूर में, इन दर्द में पंहिंजे रब खे यादि कई अल्लाह। अल्लाह से फरमाए थो सभु गुनाह माफ़ करे छॾिया, मैं तव्हांखे परवाह ई। छा सम्झे थो? एॾा वॾा गुनाह हिकु ज़रड़ी ते माफ़ करे छॾे। मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भई गोश्त विरायो। हाणे तॾहिं गोश्त वॾी ॻाल्हि आहे, अॼु खां 1400 साल अॻु में अॼु ई वॾी ॻाल्हि आहे। थोरे माण्हू 2 वक़्त गोश्त था खाइनि, डेली था खाइनि, पोइ बि गोश्त विराए त रश केॾी आहे त जॾहिं 20 ॾींहं, 30 ॾींहं, 40 ॾींहं चुल्ह ई न चढ़ंदी, बाहि ई न ॿरंदी, गोश्त ई न हूंदो, उन टाइम में गोश्त ॾिया में त केॾी
वॾो गोश्त थियो, महबूब विरहाईंदा रहिया विरहाईंदा रहिया विरहाईंदा रहिया, हेॾे होॾे जाॾे काॾे हुल हवा थी वई, गोश्त था विरहाइनि। हाणे गोश्त विरहाइजी वियो त परे जो हिकिड़ो बदू हुजे, जाबरू माण्हू सख़्तु जान उतो निकितो, मां बि गोश्त वठी अचां, पहुतो ॾिठई त सरकार ॾाढो मैदान ख़ाली पियो आहे, गोश्त कोन्हे। बसि हुनखे ख़बर न हुई आदाब जी, हीअं जो आयो अची सरकार खे हीअं चढ़ी वियो ऐं हितां वठी चई त इस्म पाक खणी त न तुंहिंजो माल आहे, न हज़रत अब्दुल मुतलिब साईं जो नालो खणिजे, न उनजो माल आहे, अलाह जो माल आहे, मूंखे बि ॾे। अरे हुजे कुझु कोन, विराइजी वियो। अच्छा, जीअं अची घुरियई तीअं पेरनि में काठी जी जुती पियल हुअसि, काठ जी जुती। महबूब जे कदम मुबारक ते हीअं चढ़ी वियो, सम्झे थो त छा ज़ोर आयो हूंदो, छा तकलीफ़ आई हूंदी। जीअं महबूबनि खे हिन बेख़बर जाहिल लत ॾिनी कदम मुबारक ते त पाण कयूं बिस्मिल्लाह। इन दर्द में इन सूर में कयूं बिस्मिल्लाह, ईअं करे फरमायूं ॾाढो मांखे ईज़ा मिली। पोइ हिनखे थोरो परते कयो असां फरमायूं हुजे हा त मां तोखे ॾेई छॾियां। सरकार फरमाइनि था त थधो लॻेसि ऐं उन महिल न करे अल्लाह या दुरूद शरीफ़ पढ़े, ॿिन्ही हालतुनि में हिन जा एॾा गुनाह माफ़ कया वेंदा, छो त रब अरहम राहिम। उम्मुल मोमिनीन अम्मा बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण फ़क़ीह में आहिनि, यानी दीन खे फैलाइण वारियूं बि आहिनि। अल्लाह केतिरियूं रिवायतूं ऐं मसइला उम्मुल मोमिनीन बयान कया आहिनि। पोइ पुछण ईंदा हा, पर्दो थींदो हो, पुछंदा हा हिन ॻाल्हि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, हिन ॻाल्हि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, हे आयत अल्लाह जे रसूल जे आॾो कहिड़ी हिन जी तफ़सील कयूं, हिन जे माना लाइ छा फरमायूं। ईअं हिकिड़ो माण्हू आयो, उन अची पुछा कई, व इन तुबदू मा फी अनफुसिकुम, अल्लाह ताला फरमाए थो त पंहिंजे जिंद जे अंदर भी का ॻाल्हि हुजे लिखाई, ख़ुदा खे ख़बर हुई। वॾी आयत आहे, मन यअमल सूअन युज्ज़ बिही। इन्हनि ॿिन्ही आयतुनि खे अची खोलियई ऐं पुछई त ए उम्मुल मोमिनीन, इन जे बारे में मूंखे सम्झाए। पाण फरमायूंसि त तो मां इन शइ जे बारे में सुवाल कयो आहे जो अॼु ताईं कंहिं बि इन बारे में न पुछो आहे। मां इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो हो त उहो कहिड़ी जज़ा आहे जेका अल्लाह फरमाए थो त मां तव्हांखे ॾींदुसि, या इन जो अजुर आहे छा आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। हे रब जी महिरबानी ॾिसजांइ, मदीने जे साईं खे बख़्श, उम्मत खे बख़्शण जी। त अल्लाह ताला पंहिंजे बंदे सां, पंहिंजे बाने सां बुखार थी वियो, का मुसीबत, का तकलीफ़, को गम थी पियो, हाणे हे उन सां मुवाफ़िक़त थो करे, गल गल नथो करे, अबाड़े घोड़ाड़े नथो करे। अदा हे वरी छा आहे, ॿिया वरी ख़ुशि था घुमनि, असां वरी लुड़ी नथा वधूं, यानी अहिड़े क़िस्म जा नाज़िबा कलमात जेके रब करीम जे बारगाह में नापसंदीदा नथो कढे, चुप आहे। पर हाणे ख़ुदा ॾों आयो आहे, मुंहिंजा रब माफ़ी ॾे, बंदो आहियां, नथो सही सघां, मुवाफ़क़त थो करे उन्हनि सां। त पाण फरमायूं त एसी ताईं बुखार, गम, मुसीबत, पर का शइ खीसे में रखे खीसे में गुम थी वई, हे घबराई रखी खीसे में रहे काॾे वई, लभे नथी, परेशानी में, पर वरी लभी पियसि, उन में बि मुवाफ़क़त करे थो। महबूब अदा फरमाइनि त इहो बि ईअं निकिरी वेंदो, गुनाहनि खां ईअं निकिरी वेंदो जीअं सोन जी इहा जेका थींदी आहे, जेका हिन सोनारा आहियो हुनजो भेट सॾींदा आहियो, अलाए मेल कचेरी सॾींदा आहियो, छा सॾींदा आहियो, उहो जीअं हुन मां निकिरी वञे, ईअं उहो गुनाह खां निकिरी वञे।
बिरादरान इस्लाम कई ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़े हिसाब सां ॿुधे अर्ज़ु कयो मदीने जे साईं खे त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फर्ज़ त मथां आहिनि, 5 वक़्त निमाज़ आहे, रोज़ा हिन 12 महीने, भला पोइ फर्ज़ खां पोइ कहिड़ो अमल अफ़ज़ल आहे जंहिंसां रब राज़ी थींदो? पाण फरमायूं त अफ़ज़ल अमल आहे अल्लाह ताला ते ईमान आणणु, अल्लाह खे मञणु, अल्लाह खे तस्लीम करणु। अॼु असां छा बि चऊं त असां अल्लाह ताला ते ईमान आणियूं था, पर यकीन रख अॼु क़बर ते तवजह नाहे, अॼु मरण ते तवजह नाहे, अॼु क़यामत ते तवजह नाहे। इहो ईमान अल्लाह ताला असांखे नसीब कंदो, पर कमज़ोरी ज़रूर आहे। सभ खां बहितरीन अमल अल्लाह ताला जी ज़ात ते ईमान रखणु आहे। अर्ज़ कई मजा साईं पोइ पाण फरमायूं पोइ जिहाद करणु। जिहाद जो तसवुर जंग जो आहे। महबूब काफ़िरनि सां जंग खां मोटिया, जंग पूरी थी, वापसि थिया। फरमायूं मजा साहबो नंढी जंग खां मोटूं था, नंढे जिहाद खां मोटूं था, वॾे जिहाद ते हलूं था। अर्ज़ कयो कि भला वॾो जिहाद कहिड़ो आहे? पाण फरमायूं वॾो जिहाद पंहिंजे नफ़्स सां जिहाद आहे, पंहिंजे नफ़्स सां जिहाद आहे, जेको 24 कलाक घर में भी आहे त ॿाहिरि में भी आहे। जिहाद मदीने जे सोने कोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको भी मुंहिंजो उम्मती हर रोज़ 32 रकातूं अदा कंदो, अल्लाह ताला उनखे 2 महिरबानियूं कंदो। हिकु त हुनखे बख़्शिश फरमाईंदो, बख़्शिश अता फरमाईंदो, ऐं ॿियो पंहिंजे दीदार जी नेमत में क़यामत में अता फरमाईंदो। एॾो वॾो अजुर आहे। 32 रकातूं कहिड़ियूं? 70 रकातूं फर्ज़ वारियूं ऐं 3 रकातूं वितर वारियूं ऐं 12 रकातूं महबूब जे सुन्नत वारियूं। इहो बि जिहाद आहे। अॼु माण्हू सुन्नत छॾे विया थी, या हुन में ॾंडी था आणनि, कंहिं महिल का सुन्नत छॾे था ॾियनि, कंहिं महिल को नफ़िल छॾे था ॾियनि। पाण फरमायूं त मुंहिंजे उम्मती जी क़यामत में जॾहिं निमाज़ तुरंदी, जेको फर्ज़ खुटुसि अल्लाह ताला मुंहिंजे दुआउनि जे करे फरमाईंदो त फर्ज़ खुटायो अथई, सुन्नतूं अथसि त फर्ज़ में पूरियूं कयो। सुन्नत फर्ज़ में तोरी वेंदी, पर सुन्नत बि पूरी थी वई, अञा फर्ज़ खुटनि था, इहे नफ़िल जेके सरकार पढ़ाया आहिनि इहे बि टोरिया वेंदई। 32 रकात। हिकिड़ो माण्हू हाज़िर थियो, अर्ज़ कयईं त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या पुलसरात जेका आहे या कहिड़ी शइ आहे, कीअं आहे? पाण फरमायूं त इहा कुल आहे, हिकिड़ी दोज़ख जे मथां रखियल आहे। अर्ज़ कयईं त साईं को मोकिली केतिरी आहे, वेकिरी केतिरी आहे? पाण फरमायूं उनजी वेकर न पुछ, उनजी वेकर कुछ न, छो त वार खां सनी तरार खां तिखी आहे। बाक़ी ड्रेग पुछे त मां ॾसिया आहिनि, चइसि ड्रेग ॾसियो। पाण फरमायूंसि त 30,000 साल जे पंध जी ड्रेग अथसि। चए साईं पोइ इन ते या रसूल अल्लाह सम्झ में नथो अचे त इंसान एॾी सन्हड़ी पुल ते कीअं लंघी सघंदो। पाण फरमायूं त जेको मुंहिंजो उम्मती रोज़ानो जेतिरी हयाती अथसि उन में इहे 12 रकातूं फर्ज़ खां सवा जेके 12 रकातूं मुंहिंजी सुन्नत आहे, इन्हनि ते हमेशह रखंदो, मुवाफ़िक़त रखंदो, पर दिलि सां उहो पुलसरात अथऊं जंहिं महिल ईंदो अल्लाह ताला एॾी सवली करे ॾींदो ॼण पाणी जो गिलास पी। इहे बि त जिहाद आहे न, जेके अॼु असांजे हथ में निकिरी विया आहिनि। पर अञा ॿुधो त सरकार केॾी था महिरबानी फरमाइनि। अर्ज़ कयईं कहिड़ो अमल अफ़ज़ल आहे? फरमायूं अल्लाह ताला ते ईमान आणणु अफ़ज़ल आहे। साईं उन खां पोइ कहिड़ो अमल अफ़ज़ल आहे? पाण फरमायूं जिहाद करणु अफ़ज़ल आहे। पोइ हिन चयो साईं पोइ कहिड़ो आहे? पाण फरमायूं उन टाइम में ग़ुलाम हूंदा जेके ग़ुलामी कंदा, उन्हनि खे ख़रीद करे वठी ईंदा। पाण फरमायूं कंहिं ग़ुलाम जा पैसा भरे उनजे मालिक खे ॾेई उनखे आज़ादु करणु, इहे कमु अफ़ज़ल आहिनि।
हाँ ही अर्ज़ तो करे मां कुर्बान वञाए अल्लाह ताला ते ईमान त आहे पर हाणे ॿिया जेके कम आहिनि उहे जे मां न करे सघां त पोइ उहे जे मां न करे सघां पोइ ग़ुलाम आज़ाद नथो करे सघां पोइ ॿियो कुझु नथो करे सघां पाण फरमायूंसि त को कंहिं कारीगर जी मदद कर या कंहिं अनाड़ी माण्हू जे कम में उन जी मदद कर यानी को दर्जी आहे मशीन वठी ॾींदी को मिस्त्री आहे काई शइ वठी ॾींदी उनखे पंहिंजे कम में आसानी थी या तो कारीगर जी मदद कर को अनाड़ी आहे वीचारो सफ़ा कम ई नथो अचेसि उनजो कमु तूं करे थो ॾिए उन कम में हेल्प थो करेसि कंहिंखे हुनुर थो सेखारे कंहिंखे अहिड़ी का शइ सेखारे थो इहो बि यानी अल्लाह पाक वटि अफ़ज़ल अमल में शामिल आहे त अर्ज़ थो करे अल्लाह ताला जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ौर फरमायो मां इन जी ताक़त बि न रखंदो हुजां त पोइ इन कम जी ताक़त बि न रखंदो हुजां पाण फरमायोसि पोइ माण्हुनि खां पंहिंजे शिर शर खे रोक मखलूक खां पंहिंजे शिर शर खे रोक जो जीअं डासो थो लॻे त बि आपे मूं ख़लक निकिती थी वञे मुल्क में जेको आहे ॾोल लॻो पियो आहे ढेड़ा झटा कावड़ूं थोरी घणी ॻाल्हि ते फायरिंगूं फरमायूं त इहो अफ़ज़ल अमल आहे त पंहिंजे शिर शर खे ताक़त वारो आहे कावड़ वारो आहे कंहिं बि शइ वारो आहे पंहिंजे शिर खां यानी पंहिंजे तकलीफ़ुनि खां माण्हुनि खां रोक पंहिंजूं तकलीफ़ूं उन्हनि खे न पहचनि पाण फरमायूं इहो बि तुंहिंजे तरफ़ ॾऊं सदको आहे बिरादराने इस्लाम छा त जेको आहे मदीने जे सोने साईं असांखे इहे अहिड़ियूं शयूं मिलियूं आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं क्या आहिनि साईं बादशाह बीठा हुजनि मशहूरु वारा साईं क़ुर्बान वञा हाजी मोहम्मद हसन हूंदो हो हाणे उहो अर्ज़ु पियो करे हाजी मोहम्मद हसन थोरो ज़मीदार हूंदो पर रहंदो दरगाह शरीफ़ जो अलाह साईं छॾे अहिड़ी मोहबत ॾिनी पोइ साईं बादशाह खे अर्ज़ु कई हाणे पुराणो थियो चइसई पेशाब में बि हरकत थी वई आहे ऐं बुत में बुखार साड़ो बि आहे साईं बादशाह खे अर्ज़ु पाण फरमायूंसि त जेकी ॾिनऊं सो सिर मथे सर जिंदड़ी बेड़ा जाने बैत पड़े जेकी ॾिनऊं सो सिर मथे सह जिंदड़ी ईअं न चओ त छिनाऊं चओ इहो बि बाक़ी कढियो सॼनि असां मस्जिद शरीफ़ वारो पासो ॿियो जंहिं पासे न मिलाज जो जलसो थींदो आहे इन बाब साकी वारो पासो छॾिबो इन पासे न बीठा हुजनि जमायत बीठी हुजे घटो पियो अचे घटो जो अचे पियो हीअं त हलंदे बीही रहियो पहिरियों कुतो पियो अचे घटे जो कुते खे ॾिठो त घटो बीही रहियो हाणे पाण पुछूं घटो छो बीठो आहे चए साईं घटो बीठो आहे परियों कुतो थो अचे तॾहिं बीही रहियो पाण फरमायूं त घटे खे बि ख़बर आहे त हे दुश्मन आहे हे सॼण आहे घटे खे बि ख़बर आहे त हे दुश्मन आहे हे सॼण आहे अचे पियो ॾिठई कुतो सॼई दुश्मन हाणे न चक बीही रहियो फरमायूं असांखे इहा बि ख़बर नथी पए त सॼण केरु आहे त दुश्मन केरु आहे असां नथा सुञाणूं बिरादरान इस्लाम हिकिड़े भेरे सुभान अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो त उहे माण्हू किथे आहिनि जेके मुंहिंजी अज़मत ऐं मुंहिंजे मोहबत जे करे हिक ॿिए सां मोहबत कंदा मुंहिंजी अज़मत जे करे मुंहिंजे करे हिक ॿिए सां मोहबत कंदा हुआ हाणे सम्झे थो त इहा मोहबत केॾी आहे अल्लाह सां मोहबत न हिक ॿिए सां मोहबत कंदा हुआ मुंहिंजे करे मुंहिंजी अज़मत जे करे मुंहिंजे मोहबत जे करे हिक ॿिए सां मोहबत कंदा हुआ यानी माण्हू माने सां मोहबत करे थो
पर उन मोहब्बत जो बुनियाद रब करीम जी ज़ात आहे, मदीने जे साईं जी ज़ात आहे। हिन क़ैद में हिकिड़ी मोहब्बतूं दुनिया जूं बि आहे, इंसाननि सां मोहब्बतूं, पैसे सां मोहब्बतूं, इक़्तिदार सां मोहब्बतूं। इहे मोहब्बतूं बि इंसान खे अलाए छा छा थियूं कनि। माण्हुनि बादशाहियूं छॾे ॾिनियूं, पंहिंजे दोस्ती में दुनिया जूं बादशाहियूं छॾियूं, वॾा वॾा कम कयूं। हिन क़ैद में नफ़रत आहे, हुन क़ैद में फरहत आहे। यादि रखी, जॾहिं अल्लाह ताला सां मोहब्बत थी या रब जे करे मदीने जे साईं सां अथाह मोहब्बत थी या अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे कंहिं रब जे बाने सां कामिल सां मोहब्बत थियई, पोइ ख़बर पवंदी इन मोहब्बत में लज़त कई आहे। सुभान अल्लाह। हिन क़ैद में नफ़रत आहे। सॼो ॾींहुं राॻ रड़ियूं ॿुधे थो, मां महबूब हे कयो, मां महबूब हे कयो, मां आसमान जा तारा पटे थो हंज में विधा, तो मूंखे लताड़े उछले छॾियो। रड़ पई थी पए। ऐं जेके कामिल मुर्शिद जे मथां आशिक़ आहिनि, ख़ुदा जो कसम आहे, उन्हनि जा बैत ॿुधनि त रुॻो मज़े ई मज़े में। हिन क़ैद में फरहत आहे। छो त हू नफ़्स लाइ रोए थो, हू नफ़्स लाइ रोए थो। ही इश्क जो राही आहे। जीअं सजण निभाए थो, ईअं कंहिं न निभाई। इमदाद जो मुर्शिद त कामिल आहे न। मशहूर शरीअ वारे साईं सां त मोहब्बत हुयसि न, ख़ुदा ॾिनी हुयसि न। मदीने जा साईं फरमाइनि त ऐलान थींदो क़यामत जे ॾींहुं, अल्लाह ताला फरमाईंदो तूं हे माण्हू किथे आहिनि जेके मुंहिंजी अज़मत जे करे हिक ॿिए सां मोहब्बत कंदा हुआ। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह ताला फरमाईंदो त अॼु उन्हनि खे मां पंहिंजे रहमत जी छांव में जॻह ॾींदुसि। छो त क़यामत जहिड़ी छांव न हूंदी। अॼु उन्हनि खे मां पंहिंजी रहमत जी छांव में जॻह ॾींदुसि। छो त अॼु मुंहिंजे रहमत जी छांव खां सवाइ ॿी छांव आहे ई कान। इहो छा ते थो इनाम मिले, इहो छा ते थो अजुर मिले। चाहे पंध अजाई आहे, कॾहिं गर्मियुनि में त कॾहिं सर्दियुनि में, कॾहिं ॾींहंनि में त कॾहिं रातियुनि में, पंहिंजे खीसे मां ख़र्च करे। हाणे अॻिते वरी अञा महबूब चिटो था फरमाइनिसि। मदीने जा सुहिणा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिकिड़ो शख़्स आहे पंहिंजे कंहिं भाउ ॾे वञे थो पियो। अल्लाह ताला हिकिड़े मलाइक खे फ़रिश्ते खे फरमाए थो हुकुम, इंसानी सूरत में रस्ते ते वेह, तूं हे हुन खां सुवाल कर। उहो जॾहिं वञे थो पियो, रस्ते में उन मलाइक खे ॾिसे थो जेको इंसानी सूरत में आहे। उहो पुछेसि थो, अदा तूं काॾे थो वञी? हू चवंदो, साईं मां फिलाणे पंहिंजे भाउ ॾे या फिलाणे पंहिंजे दोस्त ॾे मां वञां। अच्छा, छो थो वञी? उन्ही तो जेको एहसान कयो आहे जंहिंजो बदिलो ॾियणु थो वञे, तोखे का महिरबानी कई अथई? चवंदो न, अहिड़ो मामिलो कोन्हे, अहिड़ो मामिलो कोन्हे। हुन सां मुंहिंजी मोहब्बत अल्लाह जे ख़ातिर आहे। इते माल जा कहिड़ा ज़रूरत, इते मिटनि माइटनि जा कहिड़ा ज़रूरत, इते दुनियावी ग़रज़ात जा कहिड़ा ज़रूरत। अल्लाह जा करे हुन सां मोहब्बत आहे। ऐं मां उन ॾे हाणे वञा थो पियो त हो पैगाम ॾींदुसि त मां फ़रिश्तो आहियां, मूंखे रब मोकिलियो आहे त जीअं तो अल्लाह जे ख़ातिर इन सां मोहब्बत कई आहे, ईअं तूं बि अल्लाह जो महबूब बणिजी वियो आहीं। बिरादरान इस्लाम बि हदीस मुबारक आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बिला शुबह, बिना शक व शुबह जे रब करीम जा हिकिड़ा अहिड़ा पाना आहिनि, अहिड़ा पाना जेके न शहीदनि में हूंदा न नबीअनि में हूंदा, पर क़यामत जे मैदान में उन्हनि जे अजुरनि ते, उन्हनि जे ख़ुदा जे तरफ़ मिलियल इनामनि ते अंबिया ऐं शहीद ईअं करे सम्झो त हिकु क़िस्म जो रश्क कंदा, रीस कंदा। सोना रीस मदीने जे साईं फरमायो त न कजो, हसद साड़ न कजो। फरमायो त साड़ हसद छाखे चइबो आहे? जो ॿिए खे ॾिसे त हे जेको आहे सो
बगलो खाए भाई पंहिंजी नेमत ॾिसे सड़ी वञे घुरी वञे पची वञे अंदर हल हे फिराड़ी गाॾी वठी आयो हे वठी आयो अॼु मां सची ॿुधायांव थो अॼु मूंखे हिकिड़ी रीस आई मां हिन बस शहर में अॻे ॿ टे दफ़ा आयो आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह पूरो पाड़ो जेको आहे तक़रीबन शेख बिरादरी जो आहे ऐं असांजे लाड़काने जे वापार ते शेख बिरादरी जो कंट्रोल आहे हे अहल सुन्नत वल जमाअत जी मस्जिद आहे अवा हिन खे ठाहियो हिनखे डबल कयो न हिनखे वॾो कयो न हेॾो मैदान बि पियो अथसि अहिड़ो मस्जिद खे बणायो हूअ मस्जिद जे सीकारनि जी मनो आहे पर मस्जिद खे वॾो त कयो मस्जिद खे हाणे पुराणी आहे हाणे बि त माण्हू हुन गंदा ते छजड़ा लॻनि था अलाह जा कंज अथव पैसा कोई छॾे वेंदव चङा भला मां हाणे लाउड ते नालो नथो खणा ओच ते ठका गुम मिल्कियतूं ॿाहिरि बंगला ॾिठा अहिड़ा जो उन्हनि जी जेका ॿाहिरी दीवारा पनाह जी उहाई किरोड़नि में रुगो ॿाहिरी दीवार बंगला कला छा सबर जी आहे खजी त हे पैसा हलंदा मुंहिंजे मुर्शिद करीम खे मशहूर नाले साईं खे माण्हू ॾाढा नवां पोइ साईं बादशाह जी इबादत ॾिसनि शान ॾिसनि लफ़्ज़ कढनि त पूरो थिए अदा हे इहे मक़ाम नथा मिलनि चोर हिकिड़ो जॾहिं हिन सोबत में आयो चोरनि जी संगत मां निकिरी वियो चोरी मां त निकिरी वियो चोरनि जी संगत मां निकिरी वियो न सिर्फ़ चोरनि जी संगत मां निकिरी वियो पर एॾो त हुनजे दिलि ते रब जो ख़ौफ़ ऐं ख़शियत वेठो जो राति जो निंड रंगंदो पुटनि खे चई पुट हाणे तव्हां कमायो कयो जेको बि कयो हिकिड़ो कमरो ॾिनऊंसि सॼी राति हुन में इबादत कंदो सुमाणी जी नमाज़ पढ़ी ॿाहिरि ॿाहिरि वेही रहंदो इडली चांहि निकाले वेठो ज़िक्र कंदो वेठो दुरूद पढ़ंदो तव्हां त तहजुद जो टाइम थींदो वरी तहजुद पढ़ी जेसि ताईं आज़ान अचे वरी सुबुह जी नमाज़ पढ़ंदो उनजो वक़्तु ईअं गुज़रंदो सम्झे थो एॾी चेंजिंग अचे कारीगर इहो आहे न जंहिंजे हथ मुबारक ते अहिड़ी महिरबानी थी पोइ हिकिड़े दफ़े सुम्हाणी नमाज़ ते अकेलो कमरे में नमाज़ ते बीठो पोइ जल्दी पंहिंजे रब सां थिए थी त उन्हनि जा ख़्यालात बि ॿिया थी था वञनि हाणे नमाज़ में पढ़े त सुन्नत जे 3 रकात में अलहम शरीफ़ को वतीन पे पढ़े वतीन में हिकिड़ी आयत आहे त लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम अल्लाह फरमाए थो बेशक मां इंसान खे ॾाढो सुहिणे तक़वीम ते बणायो हे त असां पाण खे पाण किलो कयो आहे इहो जो आयत पढ़े अची रोन थियुसि हाणे रोए थो बीठो अच्छा ख़्याल कहिड़े वरितुसि त मुंहिंजा रब तूं हेड़ा गुलाब जे गुलनि जहिड़ा माण्हू पैदा कया आहिनि हाणे तूं उन्हनि खे साड़े छॾींदे बेपरवाह तूं उन्हनि खे साड़े लाहींदे फ़क़ीर जे दिलि ते ख़्याल वेठो रोई अलाह कंहिं महिल नमाज़ पूरी कई पंहिंजे घर जुमे ते ईंदा हुआ कॾहिं या आम जाम सवाल न साइकिल ते पोइ आयो छंछर जी राति दरगाह ते टिकंदो छंछर जी वेंदो हाणे छंछर ते हींअर मोकिलाए पियो त कामिल अकमल मुर्शिद बि त ख़ुदा जे तरफ़ खां मिलंदो आहे रब राज़ी थिए न त इहे ठे वठंदो खाईंदो वीज़ा रोज़ेदारी बादशाह फरमाईंदा त हिकिड़े किवली खे ख़्याल थियो त बैतुल्लाह जी ज़ियारत कयां तमसील आहे अल्लाह वारनि जी गुंजाइश किवली खे ख़्याल थियो त बैतुल्लाह जी ज़ियारत कयां पोइ सोचई त मां किवली अहिड़ो पंधु कीअं कंदसि रस्ते में पहाड़ जबल मैदान बयाबान रिड़पट गर्मियूं पाणी न समुंड मां त रस्ते में मरी वेंदसि मुंहिंजे दिलि जी तमन्ना कीअं पूरी थींदी त उते हिकिड़ो शहबाज़ अची लथो जेको बुलंद परवाज़ कंदो पियो अची लथो उनखे चई मूंखे ॾाढी बैतुल्लाह शइ जी सिक आहे चई मुंहिंजे पेर ते चढ़ी वे मां परवाज़ सोचियां मूंखे परवाज़ जी ताक़त मिलियल आहे हली बैतुल्लाह शरीफ़ मके तो पुॼाया पर ख़बरदार मुंहिंजो पेर न चढ़जाए छॾी त एॾी बुलंद परवाज़ आहे पाश थी वेंदे
को पाठ फरमायूं तो याद रख अल्लाह पाक ताईं पहुंचण जे लाइ मुर्शिद कामिल तो जे लाइ शहबाज वांगुरु उन्हें जो कदम न छड़ जाए इन्हें जे कदमन ते तुझी परवाज़ उनजी हलंदी तू चिबड़ल हुए तो उते पर हे थी कामिल मुर्शिद जी परवाज़ पंहिंजे लेखे रोए थो कलब जी कैफियत मटियल आ उहे ख्याल ॿिया उहे ॻाल्हियूं ॿियूं रद पियो थो रोए पंहिंजे रब जे आॾो मिंथ पंहिंजे लाइ न करे थो पर मख़लूक जे लाइ रोए थो पियो रब जे आॾो हाणे ॻाल्हि त थी पंहिंजे लाइ जॾहिं जुमे ते आयो हाणे मोकिलाए पियो साईं जा फरमाइनसि मोहम्मद हसन ॾाढो मोहम्मद हसन असां तो वटि आया हुआसीं चांहि जी सलाह बि ॾिजे सम्झे थो छा प्यार हो साईं सां माण्हुनि जो हा उहे वरी ॻाल्हियूं ईअं लॻे रोई न साईं सिर बि तो तूं कुर्बाना चांहि छा थींदी सिर बि मुंहिंजो कुर्बाना कॾहिं आयो साईं पाण फरमायूं हो जो रोए पियो वधी सूरत पढ़े पियो नमाज़ में लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम ते रड़ी पियो करे रोए पियो पंहिंजे रब जे आॾो मां बि बीठो मां इहे जन खे हित रब जे पासे ॾो अहिड़ा पावर जूं ॻाल्हियूं मिलियल आहिनि इहे छा हूंदा पर माण्हू भुलिबो कॾहिं यादि रखंदा आहिनि जॾहिं आम माण्हू वांगुरु ॾिसंदो मदीने जे सोणे साईं खे यमन वारनि ॾिठो रूम वारनि ॾिठो हजाज वारनि ॾिठो हिकिड़नि ईअं ॾिठो जो पाण जहिड़ो न सम्झो सोना जंहिंजी पाण जहिड़ो न सम्झो ईमान सां ॾिठो उन्हनि खे कलमो नसीब थियो अरे पत्थरनि ॾिठो पत्थरनि खे कलमा नसीब थिया ज़रड़नि ॾिठो ज़रड़नि खे कलमा नसीब थिया वणनि ॾिठो वण कलमा पढ़ंदा आया ऐं अबू जेल ॾिठो त बि न ॾिठई छो न ॾिठई चए पियो त पाण जहिड़ो ॾिठई जीअं अॼुकल्ह गुमान कंदा आहिनि सोच आम माण्हू वारी आहे चयईं त अब्दुल्ला जो पुटु आहे लफ़्ज़ में लिखियल न अरबी अब्दुल्ला जो पुटु आहे ऐं अबू तालिब जो भाइटियो आहे यतीम आहे अबू तालिब जो यतीम भाइटियो आहे वरी गुमान थो करे त मां न बि आहियां यानी हो इन ॿिनि ॻाल्हियुनि मां न निकितो हज़रत अबू बकर ईअं न सम्झो मदीने जे साईं फरमायो निमाज़ पढ़ाए पाण लाइ काॾे विया जेसिताईं मोटिया देरि थी हेॾे निमाज़ शुरू थी महबूब जबर पढ़ंदा त निमाज़ हले पई हीअं जो सरकार पढ़ंदा त जीअं ख़बर पई उन्हनि खे महसूस थियो मदीने जा साईं आया आहिनि हीअं हीअं करण लॻा सिर्फ़ हीअं थींदी वई निमाज़ में मदीने जे साईं जो ख़्यालु हीअं थींदे विया पाण अॻिते हलंदा विया हज़रत अबू बकर सिद्दीक़ पोइते थियो इशारो अचे त तूं पढ़ाए चई त अबू कुहाफ़े जे पुट खे ताक़त आहे त तुंहिंजे उते निमाज़ पढ़ाए ऐं हिते कहिड़ी सोच ॾिनी वञे निमाज़ में ख़्यालु न अचे हे असाबनि जी ॻाल्हि आहे मलकनि जी ॻाल्हि न आहे मवादनि जी ॻाल्हि न आहे मुल्लनि जी ॻाल्हि न आहे साहबा किराम जी ॻाल्हि आहे जंहिंजे सदाकत जो बयान क़ुर कयो आहे जंहिंजे सचाई जो शाहिदियूं अल्लाह पाक अर्श में मोकिलियो जन खे जन्नत जा इनाम रब करीम क़ुर मजीद में अता करे छॾिया आहिनि हिकिड़े भेरे हिकिड़ी हदीस आहे असां सभु जो त वेठा वञो पाण फरमायूं त हाणे हिकिड़ो माण्हू ईंदो तव्हां वटि जेको जन्नती आहे अॻ में महबूब फरमायो कि वेठा वञो त घड़ी न गुज़री त हज़रत अबू बकर सिद्दीक़ छो त जात कंदा न थोरो वादा थींदा त सरकार काथे न उते हलाए वरी उहो वञा पियो पाण हाणे ॿियो माण्हू ईंदो तव्हां वटि उहो बि जन्नती आहे त घड़ी खां पोइ हज़रत उमर आयो वरी फरमायूं हाणे टियों ईंदो उहो बि जन्नती आहे त हज़रत उस्मान आयो पाण फरमायूं हाणे चौथो माण्हू ईंदो उहो जन्नती आहे पर जाइ बेशतरी मर्यादो हूंदसि अञा ॾिसूं हे करे करार उतो त इहे इनाम मिलियल असां हिते भंग जा कूड़ा पीऊं पंहिंजा इनाम विरहाया बिरादरान इस्लाम मदीने जा 16 साईं फरमाइनि था त उहे अहिड़ा माण्हू हूंदा जो शहीद बि न हूंदा जो अलाह जे ख़ातिर शहीद थिया हुजनि नबी त हूंदा कोन महबूब खां पोइ त नबूत ख़तम आहे त उन्हनि जा एॾा रुतबा हूंदा उहे बि उन्हनि ते रश्क कंदा हाँ मां तोसां ॻाल्हि पई कई त महबूबनि फरमायो त साड़ जाइज़ न आहे हसद जाइज़ न आहे
कैसा भी हसद कने तुझो नेकूं खाई वेंदी, तुझो नेकूं सड़ी वेंदियूं, हुनखे मिलंदियूं गिला कने ऐं नेकूं खाई वेंदो बिना का तुंहिंजे ॿाहिरां जेका नेकुनि खे खाईंदी आहे। पर ॿिनि जायुनि ते साड़ जाइज़ अथई, हसद जाइज़ अथई, रीस जाइज़ अथई। हिकु उन दुनियादार ते जेको दुनिया त कमाए थो पर हलाल सां कमाए थो, अल्लाह जी इबादत फर्ज़ बि अदा करे थो, उन खां पोइ दुनिया रब जी राह में ख़र्च करे थो। इहा रीस कर, ईअं हलाल सां कमायां, मूंखे बि ईअं घड़ा कम थियनि त मस्जिदूं ठहिरायां, ग़रीबनि जी मदद कयां, रब जी राह में लुटायां। हिकु उन सां रीस जाइज़ आहे। ॿियो उन सां रीस जाइज़ आहे जेको आलिम आहे, इल्मु थो पढ़ाए दीन जो, महबूब जी उम्मत खे दीन सेखारे थो। रीस कर त मां बि जेकर सिखां त ईअं माण्हुनि खे सेखारे, पोइ उहे रश कंदा कंहिंते जेको अलाह पाक उन्हनि खे मक़ाम हासिल थींदो। त सहाबा किराम पुछो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे केरु हूंदा? पाण फरमायूं इहे उहे माण्हू हूंदा जेके रिश्तेदारी बि न हूंदनि ऐं हिक ॿिए खे माल वापार जो बि हुनजो नातो न हूंदो, पर पोइ बि उहे हिक ॿिए सां मुहबत कंदड़ हूंदा। फ़क़ति अल्लाह जे करे उन्हनि जा चेहरा नूरानी हूंदा क़यामत जे ॾींहुं, ऐं बेश्त जे मेंबरनि ते उन्हनि खे नूरानी मिलंदा, जन ते उहे वेहंदा। बिरादरान इस्लाम, फ़क़ीर इमदाद खे इहा नेमत नसीब आहे जो फ़क़ीर इमदाद जी जेका बि मुहबत हुई सा अल्लाह जे ख़ातिर हुई। मशहूर चली वारे साईं साहब मदीने जा सोरा साईं साहब फरमाइनि पिया त क़यामत जे ॾींहुं हज़रत सैयदना अबू सईद ख़ुदरी फरमाइनि था त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं हिकिड़े शख़्स खे नेकियूं हुन जूं ॾेखारियूं वेंदियूं, ईंदो अल्लाह वटि पहुचंदो, हुनजो हिसाब थींदो, उनजा सवाब हुनखे ॾेखारिया वेंदा, पर पहाड़नि खां बि वॾा हूंदा। ॾिसो पहाड़नि जा पहाड़ भॼूं नेकियूं। अर्ज़ु कंदो ए मुंहिंजा रब, इहे नेकियूं मूंखे कीअं मिलियूं, किथां मिलियूं? यानी हुन जूं कयल न हूंदियूं। इहे नेकियूं मूंखे कीअं मिलियूं, किथां मिलियूं? अल्लाह पाक फरमाईंदुसि, यानी हुनखे ॿुधायो वेंदो रब जे तरफ़ खां त हे तुंहिंजे पुट जी दुआए मग़फ़िरत आहे जेका तुंहिंजे लाइ सदाईं दुआ घुरंदी। रब नग़्फ़िरली वलिवालिदैय वलिलमुमिनीन वलमुमिनात। अल्लाह ताला थो फरमाए त मुंहिंजा बाग़ा झोली जॾहिं बाग़ा घुर त हे मुंहिंजा रब मूंखे त बख़्शिश, वलिवालिदैय मुंहिंजे अबे अम्मा खे बि बख़्शिश। महबूबनि फरमायो त जंहिं बि दुआ में पंहिंजे पीउ माउ जे बख़्शिश जी दुआ घुरंदे पोइ अल्लाह ताला खे अर्ज़ु कंदे त रब मोटाईंदो ई न। वलिलमुमिनीन वलमुमिनात, हे मुस्लमान ग़रीब गुनाहगार उन्हनि खे बि ॾिस हिदायत जी दुआ कर, सभिनी खे दुआ घुर। यौम यक़ूमुल हिसाब, जंहिं ॾींहुं ताराज़ी बीहारींदे, जंहिं ॾींहुं तुरमीज़ान बीहारींदे, जंहिं ॾींहुं ॿारनि सां हिसाब कंदे, उन ॾींहुं इन्हनि जी बख़्शिश फरमा। हाणे सभु दुआ घुरो त असां बि फ़क़ीर इमदाद जे लाइ दुआ घुरूं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मालिक करीम और रहमतुर रहीमीन। रब करीम असांजी ख़ताउनि खे बख़्श, असांजा गुनाह बि बख़्श, असांजे ख़ताउनि जे करे, असांजे ग़लतियुनि जे करे तुंहिंजी रहमत खे अॻियां रोक अची थी वञे। मुंहिंजा मौला तुंहिंजी रहमत सां घुरा, असांजे ख़ताउनि जी माफ़ी अता फरमा। अल्लाह पाक सख़्त महाकाई सामान मुंहुं ॾेई रहिया आहिनि तुंहिंजा पागड़ा। रब करीम बेदीनी बि वधी वई आहे, अल्लाह पाक बेहयाई बि वधी वई आहे, मालिक असांजी बीमारियूं बि वधी वयूं आहिनि। अलाए काॾो हुया उर्गी अची निकिती आहे, कचरा गुलनि जहिड़ा जेके तो अता फरमाया आहिनि, मुंहिंजा ॿार उन्हनि खे झपियूं झपियूं फिरूं थी वञे। असुल त कमु तुंहिंजो आहे, माफ़ी था पिन रब करीम, माफ़ी था पिन। ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्कु व लहुल हम्द युहयी व युमीत बियदिहिल खैर बियदिहिल खैर बियदिहिल खैर। तुझे हथ में भलाई, तुझे हथ में भलाई,
तुझे हथ में असांजे लाइ खैर दे मुंहिंजा मौला, भलायूं दे मुंहिंजा मौला, बचड़ा बख्शे दे, ओचिते मौत खां बचा, ओचिते मुसीबत खां बचा, बेदीनी जे लहर खां बचा, तकलीफ़ खां बचा, पंहिंजी मोहब्बत अता फरमाए। अल्लाह पाक या कुद्दूस या कुद्दूस या कुद्दूस, पाक मालिक पंहिंजी मोहब्बत अता फरमा, पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत अता फरमा। अल्लाह पाक मुर्शिद कामिल जी निस्बत अता फरमा, उन निस्बत जा अजर क़यामत में भी अता फरमा। रिज़्क़ में बरकतूं दे, सेहत सलामती दे, अमुन आफ़ियत दे, इज़्ज़त ईमान दे। मुंहिंजा बालक साईं धरड़नि में ख़ैर दे, दिलनि जे अंदरि सुकून दे, ॿाहिरि सुकून दे, घरनि में सुकून दे, ॻोठनि में, बहराड़ियुनि में, शहरनि में सुकून दे। अल्लाह पाक हुक्मरान सां ते महिरबान कर, मुसलमाननि खे पंहिंजे इबादत जी तौफ़ीक़ ॾे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरवी जी तौफ़ीक़ ॾे, तकलीफ़ूं दूर फरमाए। अॼु जेका महफ़िल कई अथसे क़बूल फरमाए। पंहिंजे बाने फ़क़ीर इमदाद खे ये जेको ख़ैर ख़ैरात कई से क़बूल कर, कणे कणे जो सवाब उनजे रूह ते पंहिंजे रहमत सां पुॼाए, बेश्त जे थांवनि में पुॼाए, नूरानी मलाइकनि जे हथनि सां पुॼाए, उनखे पंहिंजो महिमान खानो नसीब फरमाए। अल्लाह पाक इन हाज़िर जमात जेके तुंहिंजे ख़ातिर तुंहिंजा पैगाम ॿुधण आया, उन्हनि जूं विखूं क़बूल पवनि, उन्हनि जो वेहणु क़बूल पए, उन्हनि जो ॿुधणु क़बूल पए, असांजो चवणु क़बूल पए। असांखे जेके नेमतूं ॾिनियूं थी उहे ॾेई छॾ, बख़्शे छॾ। जन नेमतुनि जी असांखे ख़बर ई कान्हे, उहे बि असांखे अता फरमाए। पंहिंजे शुक्राने जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेको कॾहिं बि अदा नथा करे सघूं, पंहिंजे दरवाज़े मुबारक तां परे न करणु फरमाए। हर कंहिंखे पंहिंजे दिलि जी सदा पूरी करे ॾे, बे औलादनि खे औलाद मिले, कर्ज़ मर्ज़ दूर थियनि, पंहिंजे दर मुबारक तां परे न कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो ख़ैर, महबूब जी उम्मत जो ख़ैर, फ़लस्तीन जे मुसलमाननि जो ख़ैर, फ़लस्तीन जे मुसलमाननि जो ख़ैर। यहूदनि जा हथ तूं भञ, असां में कंहिंखे ताक़त कान्हे मुंहिंजा मौला, असांखे ताक़त कान्हे, बेवस थी पिया आहियूं। इहो दर्द हाणे दूर फरमाए। इंडिया में मुसलमाननि जी मदद फरमाए, हिंदुस्तान में मुसलमाननि जी मदद फरमाए। अल्लाह पाक उन्हनि खे बेदीनी वारी लहर खां बचाए। रब करीम कलमे पढ़ण वारनि जो शान बुलंद कर, कलमे पढ़ण वारनि जा कर मथे कर। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला सय्यिदिना मुहम्मद व अला मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम, शमए बद में हिदायत लाखों सलाम। जी सुहानी घड़ी चमका तैबा का चांद, जी चमका तैबा का चांद, उस दिल अफरो से साथ लाखों सलाम। जिस कसर पर है नूरानी ताज शरीफ, जिसकी हर खूबे खसलत अजीब लतीफ, जिसकी दरगाह है आलिया मशहूरी शरीफ, मेरे मुर्शिद की अज़मत पे लाखों सलाम। अल्लाहुम्मा इग़फिर उम्मत सय्यदना मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा अर्हम उम्मत सय्यदना मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभई दुआ घुरो जन के उड़ी आ छड़े वनी, उनजी हयात में बरकत कर। अॼु बाग हिन जी दुआ क़बूल फरमा। जन जे बचड़नि खे बीमारी थी आहे उन्हनि खे बचाए ॾे मुंहिंजा मौला, उहे बचाए ॾे मुंहिंजा मौला। जेको हिन मस शरीर पेश कान आहे, तुंहिंजे ॿारनि खे दिमाग़ में ईमान कंदो आहे मुंहिंजा मौला, उनखे बचाए। आमीन। जे दुआ खे क़बूल कर। आमीन।
बंद करे इसमें बाहर करा